तफ़सीली ख़बरुनि में सभ खां पहिरियां शुरूआत कंदासीं। वज़ीर अज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त पीटीआई हुकूमती दौर में मामला फैज़ हमीद, जनरल बाजवा ऐं पीटीआई जी मर्ज़ी सां हली रहिया हुआ। ईअं थी न पिए सघियो त को हाज़िर सर्विस ऑफिसर आर्मी चीफ बिना कूड़ो केस ठाहे ऐं ॿिए ॾींहुं उन जो कोर्ट मार्शल न थिए। हिकु इंटरव्यू में ॻाल्हाईंदे राणा सनाउल्लाह चयो त हिकु ब्रीफिंग दौरान जनरल बाजवा ऐं फैज़ हमीद सां ॻाल्हि ॿोल थी। जनरल बाजवा चयो त राणा घणो थुलो थी वियो आहे। जेल में स्मार्ट हो, फैज़ राणा साहब खे ॿीहर स्मार्ट ठाहियो। उन ते मूं जनरल बाजवा खे चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ केस अवां ठारायो आहे। अल्लाह हिन दुनिया में ई उन जो हिसाब कंदो। वज़ीर अज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त पीटीआई हुकूमती दौर में मामला फैज़ हमीद, जनरल बाजवा ऐं पीटीआई जी मर्ज़ी सां हली रहिया हुआ। ईअं थी न पिए सघियो त को हाज़िर सर्विस ऑफिसर आर्मी चीफ बिना कूड़ो केस ठाहे ऐं ॿिए ॾींहुं उन जो कोर्ट मार्शल न थिए। हिकु इंटरव्यू में ॻाल्हाईंदे राणा सनाउल्लाह चयो त हिकु ब्रीफिंग दौरान जनरल बाजवा ऐं फैज़ हमीद सां ॻाल्हि ॿोल थी। जनरल बाजवा चयो त राणा घणो थुलो थी वियो आहे। जेल में स्मार्ट हो, फैज़ राणा साहब खे ॿीहर स्मार्ट ठाहियो। उन ते मूं जनरल बाजवा खे चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ केस अवां ठारायो आहे। अल्लाह हिन दुनिया में ई उन जो हिसाब कंदो।